दोस्तों, उन समाज के बुख ऐं बेरोज़गारी, इफ़लास ऐं बदहाली वकोड़े वेंदी आहे। उते माण्हू ख़ुदकुशियुनि ते मजबूर थी पवंदा आहिनि। उते माण्हू पंहिंजा बच्चा विकिणण लाइ होका ॾियणु शुरू कंदा आहिनि। जिते पैसे कारण हर पासे अफ़रा तफ़री जो आलम हुजे, पैसे जे पोजां में हर फ़र्द भॼ भॼां ऐं डुक डुका में हुजे, दौलत जे जमा करण में हर को ओड़े पाड़े खां अॻु कढण जी डोड़ में हुजे, जिते हिर्स ऐं हवस मन मां महर कढी छॾे, जिते दौलत ख़ातिर भाउ भाउ जो मारो हुजे, जिते माल ऐं मनसब लाइ पुट पीउ जे मौत जो मुंतज़िर हुजे, जिते पंहिंजे पेट भरण कारण ॿिए जे वात मां गिरह छिके कढण खे फ़न ऐं फैशन सम्झो वेंदो हुजे, जिते दुनिया जी बेपनाह मसरूफ़ियतुनि सबबु को कंहिंजो पुरसाने हाल न हुजे, जिते माशी अदम तवाज़ुन सबबु ग़रीब रोज़ बरोज़ ग़रीब तर थींदो वञे ऐं अमीर अमीर थींदो वञे, जिते शरीफ़ माण्हू गुंडनि जे अॻियां बेवस बणियल हुजनि, जिते माण्हू मशीन वांगुरु राति ॾींहुं दुनिया पुठियां हल हला में हुजनि। दोस्तों, हक़ीक़त में उन समाज खे बुख ऐं बेरोज़गारी, अफ़लास ऐं बदहाली वकोड़े वेंदी आहे। उते माण्हू ख़ुदकुशियुनि ते मजबूर थी पवंदा आहिनि। उते माण्हू पंहिंजा बच्चा विकिणण लाइ होका ॾियणु शुरू कंदा आहिनि।